सवाल कयो आहे माशूक बिरामाणी करमी, वो तो चए त कुर्सी ते नमाज़ पढ़ण जायज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को शख़्स क़याम ते कुदरत नथो रखे त उन जे मथां लाज़िम आहे वेही रुकू ऐं सजदो करे ज़मीन ते, पर जेकॾहिं क़याम ऐं रुकू ॿिन्ही ते क़ादिर न आहे त उन जे मथां बि लाज़िम आहे त ज़मीन ते वेही सजदो करे नमाज़ अदा करे। पर जेकॾहिं क़याम रुकू ऐं सुजूद इन टिनी ते क़ादिर न आहे त हाणे उन जे लाइ इजाज़त आहे त उहो कुर्सी ते वेही नमाज़ पढ़ी सघे थो। यादि रखो त कुर्सी ते नमाज़ पढ़णु इहा इशारे जी नमाज़ आहे ऐं इशारे सां नमाज़ पढ़णु सिर्फ़ु उन सूरत में जाइज़ आहे जॾहिं इंसान सजदे करण ते क़ादिर न हुजे, यानी सजदो करे नथो सघे, को अहिड़ो मज़ूर आहे सजदो करे थो त उनखे तकलीफ़ रसे थी या उनजे मर्ज़ वधी वञण जो ग़ालिब गुमान आहे, त इन सूरत में उहो कुर्सी ते वेही नमाज़ पढ़ी सघे थो। इन जो दलील इहो आहे त बुख़ारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक हुआ हज़रत इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त मूंखे बवासीर थी पियो, पोइ मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इन हालत में नमाज़ पढ़ण जो सवाल कयो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सल्ले क़ाइमन, बीह नमाज़ अदा कर, फ़इल्लम तस्तते फ़क़ाइदा, जेकॾहिं तूं बीहण ते क़ादिर नाहीं त पोइ वेही नमाज़ पढ़, फ़इल्लम तस्तते फ़अला जंबिन, पर जेकॾहिं तूं वेहण ते बि क़ादिर नाहीं त सुम्ही नमाज़ पढ़ी सघीं थो। इन मां मालूम थियो त जेको मज़ूर आहे बीह नथो सघे वेहण जी उनखे इजाज़त आहे, जेको वेही नथो सघे उनखे सुम्ही बि नमाज़ पढ़ण जी रुख़्सत मिलियल आहे। ऐं इमाम मुहम्मद रहिमहुल्लाह ताला जो किताब अल असल उन जे अंदरि आहे त इमाम मुहम्मद रहिमहुल्लाह ताला जो चए त मूं सवाल कयो इमाम आज़म अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह ताला खां, कुल तो अराइतल मरीद अल्लज़ी ला यस्ततियो अन यक़ूम वला यक़दिरो अला सुजूद कैफ़ यसनउ। इमाम मोहम्मद तो चए त मूं इमाम आज़म अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह ताला खां सवाल कयो, अगरि को शख़्स मरीज़ आहे जेको बीहण ते कुदरत नथो रखे ऐं न ई सजदे करण ते क़ादिर आहे त उहो नमाज़ कीअं अदा करे। पाण फरमायूं त युमी अला फ़राशिही ईमान, उहो ज़मीन ते वेही इशारे सां नमाज़ अदा कंदो। वयजल सुजूदो अख़फ़दो मिन रुकूए, ऐं सजदे खे वधीक झको कंदो रुकू जे इशारे खां। अॻियां इमाम मुहम्मद रहिमहुल्लाह ताला सवाल कयो इमाम आज़म खां, कुल तो फ़इन सल्ला वकान यस्ततियो ऐं यकूम वला यस्ततियो ऐं यसजुद, जेकॾहिं को शख़्स बीहण ते क़ादिर आहे यानी बीही नमाज़ पढ़ी सघे थो ऐं सजदे करण ते क़ादिर न आहे त उहो नमाज़ कीअं पढ़ंदो। उन जे बारे में इमाम आज़म अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह ताला फरमायो युसल्ली क़ाइदा युमी ईमान, उहो वेही नमाज़ पढ़ंदो ऐं इशारो कंदो। कुल तो फ़इन सल्ला क़ाइमन युमी ईमान काल यजज़ी है। इमाम मोहम्मद तो चए त वधीक मूं सवाल कयो त जेकॾहिं उहो शख़्स जेको सजदो नथो करे सघे उहो बीही नमाज़ अदा करे थो त नमाज़ उनजी थींदी या न। पाण फरमाइनि था जेकॾहिं इशारे सां नमाज़ पढ़े थो बि त जाइज़ आहे। इन मां इहो मालूम थियो त जेकॾहिं को शख़्स सजदे करण ते क़ादिर न आहे उहो कुर्सी ते वेही इशारनि सां नमाज़ पढ़ी सघे थो। हिन जे करे त इशारे नमाज़ उन सूरत में जाइज़ थींदी आहे जॾहिं इंसान सजदे करण ते क़ादिर न हुजे। अहिड़ी तरीक़े सां फ़तावा शामी जे अंदरि बि आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।